सिंध जो हिकु सपूत 94 सालनि जी डिघी जमार पाईंदड़ कामरेड सोभो गयान चंदाणी। कामरेड सोभो गयान चंदाणीअ जो जनमु 3 मई सन 1920 ईस्वीअ ते ॻोठ बंडी तालके डोकरी ज़िले लाड़काणे में थियो। कामरेड सोभो जे पिता जो नालो टिनोरमल ज्ञान चंदाणी ऐं माता जो नालो पद्मा हुयो। कामरेड जे पूरे ख़ानदान में संदसि जी घरवारी लीला, 2 पुट कन्यालाल सर्गवासी, खूबचंद, उन खां अलावा हिन खे हिकु भाउ हुयो जंहिंजो नालो हुयो केवलराम सर्गवासी ऐं 4 भेनर हुयूं जंहिंमें कल्याणी, परमेश्वरी सर्गवासी, विद्या ऐं सावित्री हुयूं। कामरेड सोभो ज्ञान चंदाणी पंहिंजी शुरूआती तालीम जा 4 दर्जा कंबर एवी स्कूल ऐं 1 साल याने 5 दर्जो लाड़काणे एवी स्कूल मां पढ़ियो। उन खां पोइ हिन 6 ऐं 7 दर्जो NGV स्कूल कराचीअ मां पढ़ियो। हिन पंहिंजी इंटरमीडिएट आर्ट्स में DJ सिंध कॉलेज कराचीअ मां कई। उन खां पोइ BA पार्ट 1 ऐं पार्ट 2 बि हिन DJ सिंध कॉलेज मां कई। उन खां पोइ कामरेड राग ऐं साज़ जी सिख्या वठणु कलकत्ता यूनिवर्सिटी वियो। कलकत्ता यूनिवर्सिटी उन दौर में शांति निकेतन कॉलेज हुयो जेको राबिंद्रनाथ टैगोर जे वालिद देवेंद्र नाथ जो क़ाइमु कयल हो। उते राग ऐं साज़ त सिखियो या न, पर उतां इनकलाबी सोच रखंदड़ कामरेड थी मोटियो। हिन पंहिंजी लॉ ग्रेजुएशन SC शाहाणी कॉलेज कराचीअ मां पढ़णु शुरू कई, जिते 1 साल पढ़ण खां पोइ 1942 ईस्वीअ वारी जिदोजहद जे करे जेल वञण सबबि पढ़ाई मुकमल न थी। बाद में वरी कराची यूनिवर्सिटीअ में 1957 ऐं 1958 ईस्वीअ में टर्म्स रखियाई, पर ॿीहर गिरफ़्तार थी जेल ऐं नज़रबंद थियण करे पूरी न करे सघियो। पोइ 1967 ईस्वीअ में लॉ कॉलेज लाड़काणे में पढ़ियो, जिते बाद में उस्ताद ऐं प्रिंसिपल जी हैसियत में बि रहियो। वकालत जो पेशो बि उन वक़्त खां ई इख्तियार कयई ऐं 2001 जे दौर ताईं कंदो रहियो। कामरेड सोभो गयान चंदाणी कई भेरा जेल वियो। पहिरियों भेरो तारीख़ 25 जनवरी 1942 ईस्वीअ खां वठी जुलाई 1944 ताईं कराची, हैदराबाद ऐं सखर जेल में रहियो। ॿियो भेरो नेवीअ जी बग़ावत वक़्तु 21 फरवरी 1946 ईस्वीअ में गिरफ़्तार थी हफ़्ते खां पोइ ज़मानत ते आज़ादु थियो ऐं बाद में हुकूमत मथसि मढ़ियल सभु केस वापसि वरिता। केस बग़ावत, फ़साद करण जी अॻुवाणी करणु ऐं ॿिया केतिरा ई केस हुआ। टियों भेरो साल 1948 में पाकिस्तान ठहण खां पोइ 18 अप्रैल 1948 खां वेंदे 1952 ईस्वीअ ताईं कराची ऐं हैदराबाद जेल में रहियो। चौथों भेरो साल 1954 ईस्वीअ में कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान ते पाबंदी पवण शर्त 12 जुलाई खां मार्च 1956 ईस्वीअ ताईं हैदराबाद, कराची जेल में रहियो ऐं 3 महीना ॻोठ बुंडीअ में नज़रबंद रहियो। 5 भेरो अक्टूबर 1959 ईस्वीअ खां जून 1960 ईस्वीअ ताईं हैदराबाद में 4 महीना, शाही किले लाहौर ऐं 2 महीना लाहौर सेंट्रल जेल में क़ैद रहियो, जितां लाहौर हाई कोर्ट खेसि सोभो ज्ञान चंदाणी वर्सिस गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान वार केस मां आज़ादु कयो ऐं ॻोठ पहुचण ते वरी खेसि 5 साल ॻोठ में नज़रबंद कयो वियो। 6 भेरो सेप्टेंबर 1965 खां जनवरी 1966 ईस्वीअ ताईं सखर सेंट्रल जेल में 3 महीना हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जी लड़ाईअ वक़्तु रहियो, जिते हिन सां गॾु शेख अयाज़ बि साथी हुयो। मतिलबु कामरेड सोभो ज्ञान चंदाणीअ जी पूरी जवानी ऐं तहरीकुनि वारो दौरु जेल ऐं नज़रबंदीअ में गुज़रियो। कामरेड सोभो जी अदबी काविशुनि ते नज़र विझूं त हिन जी पहिरीं कहाणी 2.5 रुपया 1938 ईस्वीअ में संसार समाचार जे माहवारी शुमारे में छपी। कामरेड जो पहिरियों मज़मून 1936 ईस्वीअ में टैगोर ऐं स्वामी तीर्थ NGV हाई स्कूल जे मैगज़ीन में शाया थियो। कामरेड जो लिखियल पहिरियों ड्रामो नेपोलियन इन सेंट हेलेन 1938 ईस्वीअ में संसार समाचार में छपियो।
कामरेड जे लिखियल किताबनि जा नाला आहिनि। नंबर पहिरें ते कॾहिं बहार ईंदो, जेको कहाणियुनि जो मजमूओ हो। ॿिए नंबर ते तारीख़ जा विसारियल वर्क, मज़मूननि जो मजमूओ हो। टे नंबर ते तारीख़ ॻाल्हाए थी। चौथों नंबर वॾी विथ हुआम, कालमनि जो मजमूओ। पंजो तारीख़ बोलती है। छहों इनकलाबी की मौत। सतों सिंध के इनकलाबी रहनुमा। उन खां अलावा कामरेड जा कुझु किताब छपजी न सघिया, जहिड़ो के माण्हू तारीख़ थियनि था, सिंध 21वीं सदीअ जे ॾाके ते, इंटरव्यूज़, तक़रीरूं, खाका ऐं मज़मून। कामरेड सोबो गयान चंदाणी नज़रियाती तौरु कांग्रेस, सोशलिस्ट ऐं कम्यूनिस्ट सियासी पार्टीअ में रहियो। उन खां अलावा हू शागिर्द, मज़दूर ऐं हारी तहरीकुनि सां बि तमामु घणो वाबस्ता रहियो। उन खां अलावा अदबी लिहाज़ खां जनवरी 1957 खां वठी 2001 ताईं सिंधी अदबी संगत सां लाॻापियल रहियो ऐं संदन दस्तूरी ऐं ख़ासि गॾिजाणियुनि में शिरकत कंदो रहियो। टैगोर, साईं GM सैयद, कामरेड हैदर बख्श जतोई, हसन निसार, फैज़ अहमद फैज़, हसू केवल रामाणी, कीरत बाबाणी, गोबिंद माली, शेख अयाज़, किरशन खटवाणी, जमाल अबड़ो, अयाज़ कादरी, नूरुद्दीन सरकी, जमालुद्दीन बुखारी, अली अहमद बिरोही, रशीद भट्टी, हमीद सिंधी, इब्राहिम जोयो, गुलाम रब्बानी, अनवर पीरज़ादो, हिदायत मंगी, ताज बलोच, रज़ाक महर, यूसुफ सिंधी, मोहम्मद अली पठान, अनवर अबड़ो, मंठार सोलंगी, डॉक्टर गुल, इनायत मेमण ऐं खोड़ सारनि सियासी समाजी अदबी शख़्सियतुनि सां संगत में रहियो। कामरेड सोबो ज्ञान चंदाणी पंहिंजे सियासी सफ़र में मार्क्स, एंगल्स, लीनिन, गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाष बोस, सुमेंद्र नाथ ठाकुर, पन्ना लाल दास गुप्ता, यूसुफ मेहर अली, मौलाना भाषाणी, मौलाना उबैदुल्ला सिंधी, शेख अब्दुल मजीद सिंधी, GM सैयद, हैदर बख्श जतोई ऐं कास्त्रो जहिड़ियुनि सियासी शख़्सियतुनि खां तमामु घणो मुतासिर हुयो। जी दोस्तो, उमेद कयूं था त असांजो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। कामरेड सोबो ज्ञान चंदाणीअ जी जेल यात्रा जे बारे में वीडियो असां पार्ट 2 में पेश कंदासीं। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधीक दोस्तनि ताईं शेयर कयो। वॾी महिरबानी। जी लतीफ़। जय झूलेलाल।